सुंदर उन्हनि घटना ॿुधाई। असांखे उहो तव्हां ध्यान सां श्रवण कजो कि कंहिंखे अगरि दिलासो ॾियो, विश्वास ॾियो त निभायो बि भाई। हिकु बार कुछ व्यापारी वञनि पिया सफ़र ते, पैदल यात्रा हुई उन्हनि जी, जंगल आयो विच में मार्ग, त व्यापारी हुया त उन्हनि वटि खूब धन जो साधन हुयो, धन दौलत उन्हनि वटि ॾाढी हुई। हिकिड़े व्यापारी पंहिंजो दिमाग़ लॻायो कि भैया हाणे जंगल शुरू थो थिए, अलाए न मतां कोई लुटेरा मिली वञनि, कोई डाकू मिली वञनि, जेको मुंहिंजो एॾो सोन चांदी जो सामान मां गॾु थो खणी हलां, एॾो धन आहे मूं वटि, इहो घटि में घटि मां सही ठिकाने ते लॻायां। त हिकिड़ी गुफ़ा नज़र आई, उनखे अंदरि हली वियो। अंदरि हिकिड़ा साधु संत वेठा हुया, ॾाढ़ी वधियल हुई, वॾा वॾा केस वार रखियल हुया, संत भेष में हुया, लगन पिया। वयो उन्हनि खे प्रणाम कई, चई बाबा मां व्यापारी आहियां। हा पुट छा थियो? कि मां सफ़र ते वञा थो, कुछ देर में वापसि ईंदुमि, मूं वटि कीमती सामान आहे, तव्हां वटि रखे वञा, तव्हां ध्यानु रखंदव, मां वापसी में खणंदो वेंदुमि। संतन चयो हा पासे में रखी छॾ भाई, तू चिंता न कर, तोखे सही सलामत मिलंदो। चओ हरे राम, बिल्कुलु वन। गदगद थी वियो भैया, संत बि मिली विया, दर्शन बि थी वियो, वरी मुंहिंजो कम बि थी वियो, ॿाहिरि आयो, वरी पंहिंजे दोस्तनि सां गॾु अॻिते वधो। भगवान जी अहिड़ी लीला, वाकई उन्हनि खे चोर लुटेरा मिली विया। बाक़ी जेके 5-6 ॼणा साथी हुया उहे सभु पकड़ाइजी विया, हे बि पकड़ाइजो, पर हिन वटि कुछ हुयो ई कोन। छो जो काथे रखिया आयो? गुफ़ा में, संतनि वटि। ॿियनि जा सभु माल लुटाइजी विया। वरी पोइ व्यापारियुनि खे छॾे छॾियऊं लूट मार करे। त हे ख़ुशि थियो कि हल भैया भगवान मुंहिंजी रक्षा कई आहे, मत आई कि मां सही ठिकाने लॻाए छॾियो पंहिंजो सामान। जेॾी महिल वापसि आयो, वरी उन गुफ़ा में वियो त उन गजब जो नज़ारो ॾिठो। उन ॾिठो कि उहे जेके सभु लुटेरा हुया न, उन्हनि जो सरदार उहो ई हुयो जेको गुफ़ा में वेठो। चओ हरे राम। हू उन्हनि जो मालिक हुयो, उन्हनि जो हेड हुयो, सरदार हुयो उन्हनि जो। उनखे उहो संत पियो लॻे। चेरे मार, ही त गड़बड़ थी वई, हे सभु त पूरी टोली बीठी आहे, हिते बंटवारो था कनि पंहिंजे पंहिंजे धन जो। ओहो, मुंहिंजा त अनमोल हीरा मोती हुया। चई भैया हाली त उनखे बि छॾ, हितां भॼ, हे अगरि पकड़ींदा त वरी मारे छॾींदा। उहो निकिरण लॻो त उन ॾिसी वरितो जेको चोरनि जो सरदार हुयो। चई बी भैया उते ई बी, काॾे न वञ, बी रहियो। वरी मुड़ियो, चई हेॾे आयो। चई साईं मूंखे माफ़ कजो, मूंखे ग़लती थी वई, मूंखे हिते न अचणो हुयो अंदरि। चई न प्यारा, जेको तूं सामान रखियो हुयो उहो पियो अथई, खणी वञ। चओ हरे राम। जीअं ॾिनो हुई तीअं ई बंदि अथई, उन मां कुछ बि सामान गायब कोन्हे। तूं हिकु बार जांच करे वठ, तोखे कुछ न कंदासीं, तूं हली वञ। घबराहट त थी, पर ओॾी महिल जांच कई उन त ॾिठी त सभु बराबरि आहे। तुरंत उतां निकिरियो, हथ जोड़े करे कि भैया माफ़ कजो, वरी पोइ कॾहिं हिन ग़लती सां गुफ़ा में ई न ईंदुमि। हली वियो पंहिंजो सामान खणी। हाणे जेके हुनजा चोर लुटेरा साथी हुया उहे नाराज़ थिया। चई सरदार जॾहिं तव्हांखे ख़बर हुई, तव्हां वटि पोटली रखियो आहे, त तव्हां हिनखे वापसि छो कई, ऐं असांखे छो न ॿुधायो? असां चोर आहियूं, लुटेरा आहियूं, असांजो कम ई इहो ई आहे। तव्हांखे जॾहिं एॾो खजानो हथु लॻो, तव्हां वापसि छो कयो? तॾहिं हुन चयो न भैया, वैसे ई असां पाप कयूं था, चोरी कयूं था, डकैती कयूं था, पर हुन असां ते विश्वास कयो। चओ हरे राम। मतलब चई उहो आयो, उनखे लॻो मां कोई संत आहियां, जबकि मां कोई संत न आहियां। मुंहिंजी दाढ़ी स्वाभाविक वधी वई आहे, वार वधी विया आहिनि, त हुन मूंखे संत सम्झो। मां गुफ़ा में वेठो हुअमि त मां कोई संत थोड़ी आहियां। पर संत सम्झी हुन भरोसो कयो, विश्वास कयो। त कंहिंखे विश्वास ॾेई करे, दिलासो ॾेई करे तोड़ण, इहो त महापाप आहे। अगरि अॼु मां हुनजो भरोसो तोड़े छॾियां त उहो कॾहिं जीवन में कंहिं संत ते भरोसो ई न करे। चओ हरे राम। एतिरो अकुल बि उन्हनि खे आहे, एतिरो दिमाग़ बि उन्हनि खे आहे कि उहे कंहिंखे अगरि भरोसो ॾियनि था, विश्वास ॾियनि था, त तोड़नि कोन था। ऐं हिकिड़ा असां थी विया आहियूं, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते असां कंहिंखे विश्वास ॾींदा आहियूं, तोड़े छॾींदा आहियूं। चओ हरे राम। भरोसो ॾींदा आहियूं, तोड़े छॾींदा आहियूं। त भागवत जे अनुसार चवनि था इहो महापाप आहे। कॾहिं कंहिंजी दिलि न दुखायूं भाई, कंहिंखे कष्ट न ॾियूं, कंहिंखे तकलीफ़ न ॾियूं, न त उहो ई हिसाब असांखे ॾियणो पवंदो वरी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव।
त इहो बि हिकिड़ो बहानो ठही सघंदो आहे अगरि असां परोपकार कयूं, सुठे मार्ग ते, सही मार्ग ते, भक्ति मार्ग ते हलूं ऐं कंहिंजी दिलि न दुखायूं, कंहिंजो विश्वास न तोड़ियूं, त भॻवान खे इहो बि हिकिड़ो बहानो मिली सघंदो आहे असांखे तारण जे लाइ। चओ हरे राम। कोई तो करके बहाना, प्रभु हमको भी तारना।